गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज ज़िले ठठे जो अहम वाहिद कॉलेज है जिते मुख़्तलिफ़ ज़िलनि जूं शागिर्दियाणियूं पेपर ॾियण अचनि थियूं। पेपरनि ते पुलिस जी वरी नफ़री मौजूद हूंदी आहे। उन खां अलावा कॉलेज जे अंदरि कॾहिं बि अहिड़ो वाक़ियो पेश न अची सघियो आहे। पर अफ़सोस हिन कॉलेज जी नई प्रिंसिपल शम्स बेगम जॾहिं खां कॉलेज जी चार्ज संभाली आहे तॾहिं खां कॉलेज जो माहौल मुकमल तौर ते ख़राबु। जीअं ई सुबुह जो टाइम शागिर्दियाणियूं पेपर ते अचनि थियूं त प्रिंसिपल उन्हनि खां अॻु कॉलेज जे गेट ते मौजूदु हूंदी आहे। पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां शागिर्दनि सां गुथा अल्फाज़ पिणु ॻाल्हाईंदी आहे। जॾहिं त 9 बजे पेपर शुरू थियण वारो 10 बजे शुरू कंदी आहे। उन खां अलावा 12 बजे खां पहिरीं शागिर्दनि जे हथ मां पुण पेपर वापसि वठी छॾींदी आहे। अॼु जॾहिं पेपर ख़तमु थी वियो त शागिर्दियाणी प्रिंसिपल शम्स खां मोबाइल वठणु वियूं त प्रिंसिपल उन जी मोबाइल टोड़े उन्हनि खे गारगंद करे क्लास मां ॿाहिरि कढी छॾियो। उन मौक़े ते शागिर्दियाणियुनि जे वालिदीन ऐं सियासी समाजी पार्टी जे वर्करनि प्रिंसिपल जे ख़िलाफ़ ठठो थाणे ते केस पुण दाख़िल कराए छॾियो आहे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठठो।